अहम ख़बर ॾियूं। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जी सदारत हेठि बिजली जी लोड शेडिंग बाबति अहम इजलास अॼु थींदो। केयर इलेक्ट्रिक जे CEO खे बि तलब कयो वियो आहे। कराची में बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करणु, बिजली जी पैदावार ऐं खपत समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते मुशावरत कई वेंदी। केयर इलेक्ट्रिक बिजली जी लोड शेडिंग ते अवाम खां माफ़ी वठी छॾी। के आगाह करे रहिया आहियूं। तर्जुमान जो चवणु आहे त ॿारनि न हुजण सबबि पैदावार घटि थी रही आहे। कराची खे 2700 मेगावाट बिजली फ्राहम कई पई वञे। 500 मेगावाट जो शॉर्टफॉल आहे। के आगाह करे रहिया आहियूं। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जी सदारत हेठि बिजली जी लोड शेडिंग बाबति अहम इजलास अॼु थींदो, जंहिं ते केयर इलेक्ट्रिक जे CEO खे पिणु तलब कयो वियो आहे। आगाह कयूं पिया। कराची में बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करणु, बिजली जी पैदावार ऐं खपत समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते मुशावरत कई वेंदी, जंहिं ते केयर इलेक्ट्रिक बिजली जी लोड शेडिंग ते अवाम खां माफ़ी वठी छॾी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त ॿारनि न हुजण जे करे पैदावार घटि थी रही आहे। कराची खे 2700 मेगावाट बिजली फ्राहम कई पई वञे, जंहिं ते 500 मेगावाट जो शॉर्टफॉल आहे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जी सदारत हेठि बिजली जी लोड शेडिंग बाबति अहम इजलास अॼु थींदो। केयर इलेक्ट्रिक जे CEO खे पिणु तलब कयो वियो आहे। कराची में बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करणु, बिजली जी पैदावार ऐं खपत समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते मुशावरत कई वेंदी।